औज़ बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह माइदा आयत नंबर 90-91। अल्लाह से फरमाए थो, तर्जुमो आहे, ऐं ईमान वारो, शराब ऐं जुआ ऐं पूॼा आस्ताना ऐं ढारा पलीत ऐं शैतानी कमनि मां आहिनि। तंहिं करे अवी खाउन परहेज़ करियो त मन छुटो। शैतान जो इरादो शराब पीआरण ऐं जुआ खेॾाइण में हिन खां सवाइ न आहे त अव्हां जे विच में दुश्मनी ऐं बुग़्ज़ विझे ऐं अलाह जे यादि करण खां ऐं निमाज़ खां अव्हां खे झले। पोइ हाणे बि अव्हीं न झलबो छा? अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो, सूरह माइदा जी आयत नंबर 90-91। इन में केॾो क्लियर अलाह साईं फरमायो आहे, कहिड़ी कहिड़ी शयुनि खां असांखे मना कयो वियो आहे। ए ईमान वारो, यानी जिन ईमान आंदो आहे, जिन अलाह खे मञियो आहे, जिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मञियो आहे, यानी ए मुस्लमानो। शराब ऐं जुआ तव्हां सभिनी ख़बर आहे, ऐं पूॼा आस्ताना ऐं ढारा। पूॼा ऐं आस्ताना सम्झो था, माण्हू क़बरुनि ते वेंदा आहिनि, उन्हनि खां दुआऊं घुरंदा आहिनि, मुख़्तलिफ़ आस्थाननि ते वेंदा आहिनि, उन्हनि खां दुआऊं घुरंदा आहिनि। सो उहा सभु तव्हांखे ख़बर आहे। ऐं ढारा छा आहिनि? ढारो हूंदो अॻे ईअं छको जीअं हूंदो आहे न, डाइस, उनखे उछले पोइ उन नंबरनि जे हिसाब सां उनजो हाल अहिवाल कढंदा हुआ, यानी क़िस्मत जो हाल ॼाणणु। जीअं माण्हू हथु ॾेखारींदा आहिनि, जीअं माण्हू हिसाब किताब कराईंदा आहिनि, छो त ग़ैब जो इल्मु त सिर्फ़ु अलाह खे आहे। को इंसानु तव्हांखे कीअं थो ॿुधाए सघे त तुंहिंजो सुभाणे छा थींदो, तुंहिंजो फ्यूचर छा थींदो, तुंहिंजी औलाद जो छा थींदो, तुंहिंजे नौकिरीअ जो छा थींदो? को इंसानु तव्हांखे इहो नथो ॿुधाए सघे। को दरगाह, को दरबार, को आस्थानो, उतां तव्हांखे इहे ख़बरूं नथियूं पइजी सघनि, उतां तव्हांखे कुझु नथो मिली सघे। ऐं जुआ खेॾणु ऐं शराब पीअणु त हराम नाजाइज़ आहे ई आहे। अलाह साईं फरमायो आहे त शराब ऐं जुआ ऐं पूॼा आस्थाना ऐं ढारा पलीत ऐं शैतानी कमनि मां आहिनि। हाणे जेको बि माण्हू इन्हनि कमनि में इन्वॉल्व आहे, जेको बि इन्हनि कमनि मां को बि ग़लति कमु करे थो, त उहो शैतानी कमु थो करे, उहो को रहमानी कमु न आहे, उहो गुनाह आहे। ऐं हिते शराब जो ज़िक्र आहे त शराब त शराब ई आहे, पर नशा कोई बि उहो ग़लति आहिनि। या जुआ खेॾणु, जुआ जा खोड़ तरीक़ा आहिनि। हिकिड़े त वेही करे पैसनि सां तास खेॾणु, ॿियो अॼुकल्ह तव्हां ॾिसंदव वॾी वॾी शर्तूं लॻंदियूं आहिनि, ऐं क्रिकेट मैच ते ऐं इन्हनि खोड़ सारनि कमनि में शर्तूं लॻंदियूं आहिनि। माण्हू पंहिंजा पैसा जेके इन्वेस्ट कंदा आहिनि, खटींदमि या हाराईंदमि, त उहा बि जुआ आहे। ऐं उनखां सवाइ मुख़्तलिफ़ आस्थाना, चाहे उहो जीअरो पीर हुजे या उहो को दफ़न थियल हुजे, त ॾिसो जेके अलाह जा नेक बंदा आहिनि, जिन दुनिया में नालो कमायो, जिन दुनिया में नेकियूं कमायूं आहिनि, उहे पंहिंजे लाइ करे विया, जेको बि करे विया, उन्हनि जहिड़ो कोई बि नथो थी सघे, ठीकु आहे। पर उन्हनि जे वञण खां पोइ जॾहिं असां उन्हनि खां घुरूं, त इहो हिकिड़ो ग़लति कमु आहे, जेको साफ़ सुथरो अलाह साईं ॿुधायो आहे, पूॼा ऐं आस्थाना, ठीकु आहे। उनखां पोइ तंहिं करे अवी खाउन परहेज़ करियो त मन छुटो, त तव्हां इन्हनि शयुनि खां बचो, इन्हनि शयुनि खां, इन नाजाइज़ शैतानी पलीत कमनि खां, नापाक कमनि खां बचो, त मन अव्हां छुटो, त तव्हांजी बख़्शिश थिए, त अलाह तव्हांखे माफ़ु करे। जेकॾहिं को इन्हनि कमनि में इन्वॉल्व आहे बि, त जेकॾहिं उहो छॾे ॾींदो अलाह जी रज़ा जी ख़ातिर, तौबा कंदो ऐं वरी न कंदो अहिड़ा कम, त अलाह हुनखे माफ़ु बि करे छॾींदो। त अलाह साईं चए थो त इन करे, तंहिं करे अवी खाउन परहेज़ करियो त मन छुटो। पोइ अलाह साईं फरमाए थो त शैतान जो इरादो शराब पीआरण ऐं जुआ खेॾाइण में हिन खां सवाइ न आहे त अव्हां जे विच में दुश्मनी ऐं बुग़्ज़ विझे। त शैतान त अलाह साईं खे खुलो चैलेंज कयो हो त मां तुंहिंजे इन्हनि इंसाननि खे भुलाईंदुमि, भटकाईंदुमि, उन्हनि खे राह खां हटाईंदुमि, उन्हनि खे गुमराह कंदुमि। त अलाह साईं इहो ई फरमाए थो त शैतान जो इरादो जो तव्हांखे माइल करे थो शराब पीआरण ॾे या जुआ खेॾाइण ॾे, त इन खां सवाइ हुनजो ॿियो को इरादो न आहे त तव्हांजे विच में दुश्मनी विझे ऐं बुग़्ज़ पैदा करे, नियतुनि में खोट पैदा करे, दिलनि में नफ़रत पैदा करे। छो त जॾहिं इंसानु शराबी आहे, उहो होश वास में न हूंदो आहे, उहो पंहिंजे हद में न रहंदो आहे। उनखां सवाइ जॾहिं इंसानु जुआ खेॾे त यकीननि उन्हनि में जहिड़ा थींदा, उन्हनि में नफ़रत, साड़, दुश्मनी पैदा थींदी। ऐं शैतान जा इहे पसंदीदा कम आहिनि,
त उहो उन्हनि खे इंजॉय कंदो। उन खां पोइ अलाह साईं फरमाए थो ऐं अलाह जी यादि करण खां ऐं निमाज़ खां अव्हांखे झले, यानी तव्हांखे इन्हनि बुराइनि में शैतान इन करे मुब्तला थो करे त जीअं तव्हां अलाह खे यादि न कयो, तव्हां निमाज़ न पढ़ो, यानी अलाह जे तरफ़ तव्हां ध्यानु न ॾियो, उनजे अपोज़िट वञो, उनजे अगेंस्ट वञो, छो त उहो खुलो दुश्मन आहे अलाह साईं जो। त उनजी मख़लूक खे भुलाए भटकाए थो, गुमराह थो करे ऐं मख़लूक आराम सां हुनजे चवण में अची थी वञे, छो त बुराई माण्हूअ खे वधीक जल्दी अट्रैक्ट कंदी आहे। उन खां पोइ अलाह साईं फरमाए थो त पोइ हाणे बि अवी न झलबो छा, अञा बि न मुड़ंदो इन्हनि कमनि खां। अलाह जॾहिं खोले सम्झायो आहे, अलाह जॾहिं ॿुधायो आहे त इहे शैतानी कम आहिनि, इहे पलीत ऐं नापाक कम आहिनि ऐं शैतान इन लाइ तव्हांखे इन्हनि कमनि में मुब्तला थो करे त तव्हां जीअं पाण में विढ़ो, हिक ॿिए सां नफ़रत कयो, अलाह जी यादि खां गाफ़िल थियो, निमाज़ न पढ़ो ऐं तव्हां में दुश्मनी ऐं बुग़्ज़ हुजे। अलाह साईं असांखे खोले ॿुधायो त इन्हनि कमनि जी छा हैसियत आहे, इहे कम केतिरा बुरा, केतिरा नापाक ऐं केतिरा पलीत आहिनि, इहे कम तव्हांखां केरु थो कराए ऐं इन्हनि कमनि जे कराइण जी वजह छा आहे। इहे कम शैतान थो कराए, उन वटि वजह इहा ई आहे त माण्हू अलाह जे रस्ते खां भुलनि, भटकनि, उन हुकमनि ते न हलनि जेके अलाह जा हुकुम आहिनि। ऐं पोइ अलाह साईं चए थो त पोइ अञा बि न झलबो छा, अञा बि न मिलंदो। इहे क़िस्मत जा हाल ॼाणणु, सितारा ऐं हॉरोस्कोप्स ऐं माण्हुनि खे हथ ॾेखारणु, फालनामा कढाइणु, अलाह माफ़ी ॾे बसि, अलाह बख़्शे असां सभिनीनि खे। ऐं नंढा वॾा बेशुमार केॾा गुनाह आहिनि, हे त उहे गुनाह आहिनि जिन जा अलाह साईं असांखे नाला खणी खणी इंफॉर्मेशन ॾिए थो त हे हिननि शयुनि खां बचो। इहो शैतान तव्हां सां दुश्मनी थो करे, तव्हांखे ख़राबु करण लाइ, तव्हांखे अलाह जे रस्ते खां भुलाइण भटकाइण लाइ तव्हांखे इन्हनि आदतुनि में मुब्तला थो करे। पोइ अलाह साईं जॾहिं असांखे क्लियर ॿुधाए छॾियो इहो केरु थो करे ऐं छो थो करे, त पोइ अञा बि न झलबो छा, अञा बि न मुड़ंदो, अञा बि इन्हनि गुनाहनि खां, इन्हनि बुराइनि खां, इन्हनि नापाक कमनि खां, इन्हनि शैतानी कमनि खां अञा बि न बचबो छा भला। सो अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾिए त अगरि अहिड़े क़िस्म जे कंहिं बि कम में असां मां को बि इन्वॉल्व आहे, अलाह माफ़ी ॾिए त असांखे तौबा करणु घुरिजे, इन्हनि कमनि खां परहेज़ करणु घुरिजे, बचणु घुरिजे ऐं आईंदा न कजे। तौबा जो मतिलबु जीअं असां आम ज़िंदगीअ में सॉरी कंदा आहियूं त सॉरी जो मतिलबु इहो हूंदो आहे त मां शर्मिंदा आहियां ऐं आईंदा न कंदुमि, त तौबा बि ईअं ई आहे। तौबा ईअं ई करणी आहे त शर्मिंदगीअ जो इज़हार करिणो आहे, अलाह खां माफ़ी वठणी आहे ऐं आईंदा न करण जो अहद करिणो आहे। सो ध्यानु ॾिजो, कोशिशि कजो ऐं यकीन कयो त मुंहिंजे हिन नोट पैड में जेको कुझु इहे तर्जुमा लिखियलु आहिनि त मां कॾहिं कॾहिं इहे बार बार खणी पढ़ंदी आहियां। ईअं न आहे त हिकु दफ़ो ॿुधमि त बसि मुंहिंजी दिलि ते असरु थी वियो। असां इंसान ॾाढा डीठ बि आहियूं, सो जेकॾहिं असां चाहियूं त असांखे सिधो रस्तो मिले, अलाह जे हुकमनि ते हलूं त असांखे इहो बार बार पढ़णु घुरिजे, दिलि सां हंडाइणु घुरिजे, गौर करणु घुरिजे इन्हनि ते, तॾहिं इहे ॻाल्हियूं असांखे असरु कंदियूं ऐं असां पंहिंजी ज़िंदगीअ में चेंज आणींदासीं। ॾिसो न, मां जुआ नथी खेॾां, शराब नथी पीआं, हिकिड़ी आम ॻाल्हि आहे, पर थी सघे थो मां कंहिंखे हथु ॾेखारींदी हुजां या मां को फालनामो कढंदी हुजां। असां माइनि जा इहे ई कम हूंदा आहिनि न। या हॉरोस्कोप माण्हू शौक़ सां पढ़ंदा आहिनि, हे हफ़्तो तव्हांजो कीअं गुज़रंदो, स्टार्स आहिनि जेके डिफरेंट, उन्हनि जे पोयां हलंदा आहिनि माण्हू, ॼाणण जी कोशिशि कंदा आहिनि। सख़्तु गुनाह आहे। अलाह असांखे हिदायत ॾिए, अलाह असांखे तौफ़ीक़ ॾिए त असां इन्हनि बुराइनि खां बचूं, इन्हनि शैतानी पलीत ऐं नापाक कमनि खां परे रहूं ऐं अलाह जी सिधी वाट ते, सिधी राह ते हलूं। आमीन।